अस्सलाम वालेकुम। जीअं त इबरत न्यूज़ एचडी में मां आहियां राहिब गओ, हिन वक़्तु कराची प्रेस क्लब में मौजूदु आहियां। नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु मूंसां सीनियर सहाफ़ी अरबाब चांडियो गॾु आहे। इबरत अख़बार 65 साल मुकमल करण खां पोइ हिन वक़्तु इबरत न्यूज़ एचडी चैनल आणे रही आहे यूट्यूब ते। त अरबाब चांडियो साहिब खां तासरात वठूं पिया त इबरत न्यूज़ चैनल जे हवाले सां। जी तव्हांजी वॾी महिरबानी। मां सम्झां थो त इबरत जेका न्यूज़ वेबसाइट ते अची रही आहे ऐं HD जो हुजणु हिकु तमामु भली ॻाल्हि आहे। सेकेंड ॻाल्हि इहा आहे त देरि आया दुरुस्त आया। इबरत खे 65 साल थी विया आहिनि ऐं ईअं खणी चइजी त सिंध जे इलाही क़दीम अख़बारुनि मां हिकु अख़बार आहे जेका मुसलसल लाॻीतो 65 सालनि खां बग़ैर कंहिं ब्रेक जे मुसलसल छपिजी रही आहे। ऐं सिंध जी हिकु नाले वारी, सिर्फ़ु सिंध न बल्कि मां ई चवंदुमि त पाकिस्तान जे ॿियूं ॿोलियूं सम्झंदड़ ऐं ॻाल्हाईंदड़ बि इबरत अख़बार खे सुञाणीनि था, छो त उहो हिकु पुराणी अख़बार आहे ऐं हिन में उन वक़्त जे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, पोइ उन खां अलावा हिन वक़्तु बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारी जेके पाकिस्तान जी नाले वारी शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जा वॾा इंटरव्यू, ख़बरूं ऐं तबसरा छपा रहिया आहिनि। इन खां अलावा इबरत सॼी सिंध जी तर्जुमानी कई आहे। मार्शल आउन जे दौर में हुजे या 1 यूनिट जो दौर हुजे, उन में इबरत जो हिकिड़ो वॾो शानदार किरदारु रहियो ऐं हाणे इहा उमेदु रखी सघिजे थी त इबरत अख़बार खां पोइ इबरत जेको यूट्यूब ते अचे पियो उहो हिकु नई ऐं जदीद तरीक़े सां ईंदो ऐं सिंध जो हिकिड़ो नओं तारुफ़ पेश थींदो, जदीद तारुफ़, ऐं उहो इंशाअल्लाह इबरत जे ज़रिए पेश थींदो। ऐं आउं उमेदु करियां थो त इबरत अख़बार पंहिंजे प्रोफेशनल अंदाज़ खे जारी रखंदे प्रोफेशनल नुमाइंदनि ऐं हिकु बहितरीनु टीम सां गॾु यूट्यूब मैदान में आणींदो, जंहिंसां सिंध वासियुनि ऐं सहाफ़ियुनि खे बहरहाल फ़ाइदो पहुचंदो।